रगूं थियूं रबाब। लतीफ़ा नंबर 6-7। लतीफ़ा 6 निराड़ ते पेशानी में हूंदो आहे, जंहिंखे लतीफ़ा नफ़्स चयो वेंदो आहे, जंहिंजो रंग मेरांजड़ो हूंदो आहे। ऐं लतीफ़ो 7 तारू में हूंदो आहे, जंहिंखे लतीफ़ा सुल्तान अल अज़कार चयो वेंदो आहे, जेको पूरे जिस्म ते कंट्रोल कंदो आहे, ख़ासि करे अल्लाह जे ज़िक्र सां। हिननि ॿिन्ही लतीफ़नि जो तालुक़ु 6 ऐं 7 आसमान सां रहंदो आहे। हिननि में सभिनी रंगनि जो इम्तिज़ाज हूंदो आहे। बाज़ औक़ात में कशफ़ जे वधण जी सूरत में बैतुल इज़्ज़त, बैतुल मामूर ऐं सिदरतुल मुंतहा जी बि ज़ियारत नसीब थींदी आहे। लतीफ़ा जेतिरा रोशन थींदा, उहे मरण बाद या ज़िंदगी में फ़र्शनि ऐं अर्शनि जा सैर तफ़रीह कंदा रहंदा आहिनि। जिस्म वीचारो हिकु मिटी वांगुरु रहिजी वेंदो आहे, जंहिंखे बि कंहिं ख़ाली कमरे वांगुरु रोशन करे छॾींदा आहिनि। इहो सभु फ़ज़्ले रब्बी आहे ऐं नेमत ख़ुदावंदी आहे ऐं कसरत दुरूद पाक जी महिनत आहे, जंहिंसां तवज्जा रिसालत नसीब थींदी आहे। हिकु ख़ाली खोखले इंसान खे फ़रिश्तनि वारी सिफ़त सां नवाज़ियो थो वञे ऐं नफ़्स सलीम ऐं ज़ाब्ते में अचो पैरवी करणु लॻी थो वञे। ये फ़रमान महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे, व अमुरकुम अन तज़क्करुल्लाह कसीरा व मसल ज़ालिक कमसल रजुल तलबहुल अदव सिरान फ़ियसर हत्ता अत्तहिस्ना आसिना फ़अहरज़ नफ्सहु फ़ीहि व कज़ालिकल अब्द ला यंजू मिनश शैतानिल्ला बिज़िक्रिल्लाह। रवा तिरमज़ी। तर्जुमो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो त आउं तव्हांखे हुकुम ॾियां थो त अल्लाह खे कसरत सां यादि कंदा करियो। उन जी मिसाल ईअं आहे जो माण्हू जे पुठियां में दुश्मन तेज़ी सां अची रहियो हुजे, उहो माण्हू उन खां बचण लाइ किथे पनाह वठे। ईअं शैतान जे हमले खां हिकु सूरत में बची सघिजे थो, उहो अल्लाह जो ज़िक्र आहे। सिवाइ ज़िक्र जे ख़ाली इंसान ईअं आहे जीअं वमन यअशु अन ज़िक्र रहमान नुक़ैद लहू शैतान फ़हुव लहू करीन। तर्जुमो। ऐं जेको बाज़ारे अल्लाह जे यादि करण खां गाफ़िल रहंदो आहे, तंहिं लाइ हिकु शैतान मुक़ररु कंदा आहियूं जो उहो उन जो संगती हूंदो आहे। अल ज़ुहरफ़। ॿिए पासे वरी क़ुरान पाक जी सूरह अल मुजादिला में फ़रमायो वियो आहे त इस्तहवज़ अलैहिमुश शैतान फ़अनसाहुम ज़िक्रुल्लाह उलाइक हिज़्बुश शैतान। नंबर 19। तर्जुमो। मथन शैतान ग़ालिब थी वियो आहे, पोइ उन्हनि जी दिलि खां अल्लाह जी यादगिरी विसारियाई। इहे माण्हू शैतान जी जमायत आहिनि। सूरह मुजादिला। मुसन्निफ़ सैयद ग़ुलाम हैदर शाह कलंदरी।